अस्सलामु अलैकुम। जी साईं, बिल्कुलु तव्हांखे इंतज़ारु हो चैप्टर जी एक्सरसाइज़ जो। त असां बिल्कुलु पंहिंजी एक्सरसाइज़ ते पहुची चुका आहियूं। अचो त ॾिसूं त एक्सरसाइज़ जो पहिरियों सुवालु छा थो पुछे असां खां ऐं असां हुनखे सम्झण जी कोशिशि कंदासीं। त ॾिसो, सुवालु नंबर 1 चवे थो, हेठि ॾिनल हर हिकु बयान लाइ सही या ग़लति लिखो। जी बाबा, तव्हां हिन खां पहिरीं जेके 3 वीडियोस मूं अपलोड कया आहिनि, हिन जी प्लेलिस्ट बिल्कुलु चैप्टर जी अलॻि आहे। तव्हां जेकॾहिं उहा ॾिठी आहे त अल्हम्दुलिल्लाह इन्हनि सभिनीनि पॉइंटनि जा जेके पार्ट्स आहिनि पहिरें सुवाल जा, इहे सभु तव्हां पाण बि हल करे सघो था ईज़ीली। पर जेकॾहिं तव्हां न्यू व्यूअर आहियो ऐं पहिरियों जेका ॾिसो पिया, त हिन प्लेलिस्ट में तव्हां ॿियूं पोयूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे ॾिसंदव त तव्हांखे तमामु आसान थी करे ही सम्झ में ईंदो। त जेके व्यूअर्स मुंहिंजा पुराणा आहिनि, जेके ॾिसनि पिया मुसलसल सभई वीडियोस, त उन्हनि जे लाइ सम्झां थो त बिल्कुलु ही रांदि हूंदी, छो जो उन जे उसूल्स जेके बि आहिनि सभु असां पोयां चङी तरह सां डिस्क्राइब करे आया आहियूं, चङी तरह सां सम्झाए आया आहियूं, जेके यकीननि सभिनी खे यादि हूंदा। त असां रेशनल नंबर्स पढ़ियो हो, उनखे ज़हन में रखी करे हिन सॼे सुवाल खे असां हल करण जी कोशिशि कंदासीं। त तव्हां ॾिसो, हिन ते गौर करियो। पहिरीं पॉइंट जेका आहे सा चवे थी 0/5, 0/5 यानी 0/5, यानी हेठियों अंग 0 कोन्हे, हेठां कुझु बि न हूंदो आहे त हिकु लाज़मी हूंदो आहे। जे हिकु ई रुगो हूंदो आहे त मथियों अंग असां नातिक चवंदा आहियूं, यानी रेशनल नंबर चवंदा आहियूं। हिते त 5 न पिया आहिनि। किताब चवे थो त इहो जेको मूं लिखियो आहे उहो सही लिखियो अथमि या ग़लति। चए थो 0/5 हिकु नातिक अदद आहे। जी बाबा, बिल्कुलु 5 आहिनि हेठि, त ही नातिकी आहे। त हिनखे असां सुवाल में लिखियल आहे सही या ग़लति, त असां लिखंदासीं बिल्कुलु सही आहे। पॉइंट नंबर 2, 5/0 यानी हेठि जेको छेद आहे सो 0 आहे। 0 जॾहिं बि थी वेंदो त ही ख़ुदि सॼो जेको आहे सो नातिक त कोन थींदो। किताब छा लिखींदो आहे? किताब चवे थो नातिक अदद आहे, त माना असां लिखंदासीं ग़लति। शाबाश। पॉइंट नंबर 3, पॉइंट नंबर 3 आहे 0 नातिक अदद आहे न आहे। चए थो 0 नातिक अदद न आहे। गौर करियो बाबा, तव्हांखे यादि अची वियो हूंदो। त तव्हां उहो ई उसूल यादि कंदव जेको हिन खां पोएं वीडियो में पाण सम्झाया आहियूं, त 0 जे हेठां भाङे में हिकु लाज़मी हूंदो। थी वियो त माना ही 0 बि नातिक अदद आहे। पर किताब चवे थो नातिक अदद न आहे, यानी किताब जेको शइ लिखी आहे असां ग़लति लिखी आहे, हिन खां असां लिखंदासीं ग़लति। पॉइंट नंबर 4, 5 ऐं 6 जे विच में नातिक अदद 2 सॼा 1/5 आहे। बाबा 5 ऐं 6 यानी 5 अंग, माना जीअं पाण अंगी लाइन नंबर लाइन ठाहींदा आहियूं, जंहिंमें 0 पोइ 1 पोइ 2 पोइ 3 पोइ 4 पोइ 5, 5 खां वठी 6 जे विच में जेको मुफ़ासिलो आहे उन में अंदरि अंग जेके लिखिबो, त 5 सॼा पोइ अॻियां जेको बि अंग भाङे में ठहे, ऐं जॾहिं त हिते साम्हूं सां लिखियल आहे 2 सॼा 1/5, चए थो इन जे विच में नातिक अदद आहे। किताब इहो भुलाए तव्हांखे ॾिनो आहे, चए थो नातिक अदद ॿिन्ही जे विच में आहे, त असां छा लिखंदासीं ग़लति। जेकॾहिं आहे हुजे हा त हिते लिखो आहे 5 सॼा 1/5 चऊं पोइ त हुजे हा न विच में, छो जो 5 ऐं 6 जी ॻाल्हि बि हले, उनजे करे हूअं कोन्हे। हूअं नातिक अदद आहे 2 सॼा 1/5 ख़ुदि, पर जॾहिं हिननि ॿिनि अंगनि जो अची वञे त हिन ॿिन्ही जे विच वारो, त पोइ उनजे करे ग़लति आहे। 5 नंबर पॉइंट, 5 नंबर पॉइंट चए थी काटू सॼा अदद नातिक अदद आहिनि। काटू वारा जीअं माना 0 आहे, ज़ाहिर आहे काटू माइनस 5 भाङे हेठां कुझु बि न हुजेसि त माना 1 हूंदो, त माना उहो बि नातिक अदद आहे। ही किताब चए थो त काटू सॼा अदद नातिक अदद आहिनि। बिल्कुलु सही थो चए, त बिल्कुलु सही आहे। अचो त पॉइंट नंबर 6 ॾिसूं त उहा असांखे छा थी पुछे। जी बाबा, पॉइंट नंबर 6 जगह लिखियल आहे वादू सॼा अदद
नातिक अदद न हूंदा आहिनि। अड़े वाधू सॼा अदद यानी 0 1 2 3 4 किताब लिखियो आहे त नातिक अदद न हूंदा आहिनि, सही लिखियो आहे ग़लति? जी बाबा तव्हां सही जवाबु ॾिनो, ग़लति, छो जो उहे बि नातिक हूंदा आहिनि। नंबर 7 पॉइंट, हर हिकु सॼो अदद बि नातिक अदद हूंदो आहे। सॼो अदद यानी हिकु सॼो ॿ भाङे टे हुजे, या सॼा अदद असां पढ़ी आया आहियूं पोयां, W यानी होल नंबर सां जेके ज़ाहिर कबनि 0 1 2 3 4 वेंदे लामहदूद, उहे सभई अंग जेके छा आहिनि उहे बि नातिक आहिनि। किताब लिखियो आहे सही, पाण छा लिखंदासीं, सही आहे बिल्कुलु। 8 नंबर पॉइंट, हर हिकु कुदरती अदद बि नातिक अदद हूंदो आहे। जी बाबा बिल्कुलु आहे। तव्हांजे ज़हन में ईंदो न कीअं आहे? हा बाबा उहा तव्हांखे यादि करणु घुरिजे। पोयां जेके वीडियोज़ जे अंदरि मूं तव्हांखे सम्झायो त कंहिं बि अदद जे हेठां कुझु बि न हुजे त मैथमेटिक्स जो उसूल आहे, उनजे हेठां हिकु लाज़मी हूंदो। हिकु हुअण जे करे इहो बि रेशनल नंबर यानी नातिक अदद आहे, त इनखे असां लिखंदासीं सही आहे। 9 नंबर पार्ट, नातिक अदद P/Q में Q हमेशह ॿुड़ी हूंदो आहे। नातिक अदद में, अड़े बाबा नातिक अदद में त मूं तव्हांखे सम्झायो आहे, जॾहिं बि ॿुड़ी थी वेंदी त उहो नातिक अदद हूंदो ई कोन। किताब भुलाए तव्हांखे ॾिनो आहे, तव्हांखे पुछणु थो चाहे त नातिक P/Q में Q हमेशह ॿुड़ी हूंदो, त इहो बिल्कुलु ग़लति लिखियलु आहे। नातिक अदद में Q हमेशह ॿुड़ी न हुजे त पोइ नातिक थींदो आहे, जे न त उहो ग़ैर नातिक थी वेंदो आहे। नंबर 10 पॉइंट, 2 ऐं 3 जे विच में रुॻो हिकु नातिक अदद आहे। बाबा 2 नंबर लाइन जॾहिं ठाहींदासीं, अंकी लिख ठाहींदासीं, 2 ऐं 3 जे विच में ॾिसो न, इहो असां ते डिपेंड थो करे, या असांखे जेका डेटा मिलियल हूंदी आहे उन ते डिपेंड थो करे त 2 ऐं 3 जे विच में लामहदूद अंग थी सघनि था। अगरि 2 ऐं 3 जे विच में असां चऊं त 4 टुकड़ा ठाहियूं त पोइ लिखंदासीं 2 सॼा 1 भाङे 4, 2 सॼा 2 भाङे 4, पोइ लिखंदासीं 2 सॼा 3 भाङे 4, आख़िरी में 3 थी वेंदो हलियो। जेकॾहिं 5 टुकड़ा ठाहियूं त 2 सॼा 1 भाङे 5, 2 सॼा 2 भाङे 5, ईअं मुख़्तलिफ़ ठाहे सघूं था। माना इन विच में असां बेशुमार अंग ठाहे सघूं था। त हीउ चवे थो त रुॻो हिकिड़ो नातिक, माना इहा शइ न ग़लति लिखी आहे, त असां लिखंदासीं ग़लति। आख़िरी पॉइंट इन सवाल जी, नातिक अदद P/Q जी सूरत में हूंदा आहिनि, जॾहिं त P ऐं Q हमेशह कुदरती अदद हूंदा आहिनि। बाबा नातिक अदद जेके P/Q जी सूरत में हूंदा आहिनि, त जॾहिं त P ऐं Q हमेशह कुदरती अदद हूंदा आहिनि। बाबा कुदरती अंग त माना सिर्फ़ु 1 2 3 4 खां शुरू थींदा आहिनि, पर इन खां अलावा ॿिया अंग बि यानी मुफ़रद अंग जेके उहे ॾियूं त उहे बि नातिक अदद थींदा आहिनि। जेकॾहिं असां सॼा अदद ॾियूं त उहे बि नातिक अदद थींदा आहिनि। हिते सिर्फ़ु हिन चयो आहे त P/Q में P ऐं Q हमेशह कुदरती अदद थींदा आहिनि, त इहो बिल्कुलु ग़लति आहे। छो जो नातिक अदद में सभु अंग जी पढ़िया आहियूं, मुरकब अंग हुजनि, मुफ़रद हुजनि, इकी हुजनि, ॿधी हुजनि, कहिड़ा बि हुजनि, उहे सभिनी खे असां करे करे चऊं था उहे सभु नातिक अदद आहिनि। त हिन सिर्फ़ु असांखे हिन ॻाल्हि ते महदूद पे कयो त सिर्फ़ु कुदरती अंग जेके आहिनि उन्हनि जे करे हूंदा आहिनि, बाक़ी ॿिया कोन थींदा आहिनि। त हिन किताब इहा पॉइंट बिल्कुलु ग़लति न आहे, असां हुनजो जवाबु लिखंदासीं ग़लति आहे। त तव्हांखे यकीन आहे अॼु जो लेक्चर चङी तरह सां सम्झ में आयो हूंदो, ऐं हिन खां पहिरीं तव्हां जेके 2 लेक्चर ॾिठा आहिनि यकीननि उहे तव्हां बार बार तव्हां ते गौर करियो। त आउं सम्झां पियो उन्हनि ॿिन्ही में तव्हांजो मुकमिल जवाबु इन सॼे सवाल जो निचोड़ जेको तव्हांखे पाण सम्झ में अची वियो हूंदो। मूंखे उमेद आहे त तव्हांखे हर पार्ट हिन सवाल जो ईज़ी लॻो हूंदो ऐं सम्झ में आयो हूंदो। ऐं हिन खां पोइ नेक्स्ट असांजो क्वेश्चन नंबर जेको 2 ईंदो, त असां उनखे वरी ॿिए एक्सरसाइज़ जे अंदरि डिस्क्राइब कंदुसि ऐं वधीक तव्हांखे खोले सम्झाईंदुसि। ऐं नंबर लाइन जेका आहे सा वधीक अञा वज़ाहत कंदी, अञा अॻियां सवाल ईंदो, उन में असां खोड़ सारियूं नंबर लाइन्स ठाहींदासीं। उन्हनि ते मुख़्तलिफ़ नंबर जेके आहिनि पंहिंजा नातिक अदद, रेशनल नंबर्स ऐं कुदरती जेके बि ईंदा, त असां उन्हनि ते लिखी अंदाज़ सां ज़ाहिर करण जो तरीक़ो आसान खां आसान, बहितर खां बहितर तरीक़ो तव्हांखे वधि खां वधि सम्झाईंदुसि। त इनशाला मूंखे उमेद आहे त तव्हांखे जल्द अज़ जल्द सम्झ में अची वेंदा। तव्हां पाण सम्झो, सिखो ऐं ॿियनि खे बि सम्झायो ऐं पढ़ायो ऐं ॿुधायो ऐं उनखे सेखारियो।
अव्हांखे जिथे कन्फ्यूजन थिए थी त तव्हां मुंहिंजे हिन वीडियोज़ खे रिकॉर्डेड करे रखो ऐं हुनखे रिकॉर्डिंग खे वरी तव्हां बार बार रिवाइज़ करे तव्हां हुनखे ॾिसंदा रहो या त यूट्यूब ते डायरेक्ट ॾिसो, तव्हांखे जीअं आसान लॻे, जीअं सवलो लॻे, त जीअं हिन मां वधि खां वधि तव्हांखे फ़ाइदो पहुचे ऐं ॿियनि ॿारनि खे बि घणे खां घणो फ़ाइदो पहुचे। त हीउ जेको वीडियो हले पियो हिन जे हेठि लास्ट में कारे शेड में लिखियो पियो आहे सब्सक्राइब बटन, त उनखे वञी उते क्लिक करियो त सब्सक्राइब ते। सब्सक्राइब करण सां हिन वीडियो जे अंदरि थोरी वधीक जान अची वञे थी ऐं वधि खां वधि ही जेके यूट्यूब वारा आहिनि हिन वीडियोज़ खे पोइ ॾिसनि था त हिन जी रैंक थोरो वधे पई ऐं हिन जी ज़रूरत वधे पई, हिन खे माण्हू ॾिसनि घणो था त पोइ वरी ॿियनि माण्हुनि ॾे बि हिन खे मूव कंदो आहे। त इन करे तव्हां सभु जा सभु मूंखे काफ़ी कुझु ख़बर पवे पई त मुंहिंजा जेके व्यूअर्स जेके मुंहिंजे वीडियोज़ खे ॾिसनि पिया, अल्हम्दुलिल्लाह सभनि जी तइदाद में ॾिसनि पिया, पर जेके सब्सक्राइब जिन कयो आहे उहे जस्ट 50, 60, 70 माण्हू आहिनि। पर तव्हां जीअं ॿिया जेके बि ॾिसो पिया त उहे बि तव्हां हिन खे सब्सक्राइब कंदा वेंदव त यकीननि सां मुंहिंजा वीडियोज़ जेके बि अपलोड करियां थो उहे सभु जा सभु तव्हांखे ईज़ीली आसानी सां पहुचंदा ऐं मूंखे यकीन आहे त तव्हां हुन मां घणे खां घणो पाण लाइ फ़ाइदो हासिलु कंदव ऐं तव्हां पंहिंजे भाइरनि लाइ या भेनरुनि जे लाइ या ॿियनि खे मदद कंदव। त मूंखे उमेदु आहे त तव्हां वधि खां वधि हिन मां लाभ हासिलु कंदव। अलाह थी करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो। त तेसिताईं मूंखे ॾियो इजाज़त। इंशाअल्लाह सुभाणे हिकु नए वीडियो सां गॾु ऐं हिकु नए सवाल सां तव्हां सां ॿीहर मुलाक़ात थींदी। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।